हुनखे त पंहिंजे यार जे हुक्म खे फॉलो करणो आहे। ख्वाजा हसन बसरी जो इन ॻाल्हि सां कहिड़ो तालुक आहे त मां केॾे थो वञा, ख्वाजा हसन बसरी जो तालुक त उन यार सां आहे जितां हुक्म थियो आहे त असांजे महिमान खे वठी अची इन दरबार में पहुचा। हसन बसरी निकितो वञे त हू पंहिंजे मौज में आहे। सॾड़ो कयो ओ बशर हेॾे आ। माण्हू चएसि थो जो ख़ैर न थिए जो हसन बसरी तो तोखे सॾु करे, अॼु तुंहिंजो ख़ैर नाहे। ॾकंदो थो अचे पेर उघाड़ा, रोअंदो थो अचे हथड़ा ॿधी बीठो। यादि रखी छॾ मवालड़ी हूंदा आहिनि पर शुक्र बेअदब कोन हूंदा। जेको न बेअदब आहे उहो ॿिन्ही जहाननि खां गिला। यादि रखी छॾ, उहो मवाली हुजे या ज़वाली हुजे, ख़ुदा बेअदबीअ को पनाह में रखे। हसन बशर सुणो ॾकंदो ख्वाजा हसन बसरी जे आॾो अचे बीठो, हथड़ा ॿधई। चई मुंहिंजा साईं जो कोझड़े ते करम कीअं थियो आहे। हसन बसरी निहारे चयो दे त ख़बर अॼु छा कयो अथई जो मुझो अर्श वारो ऐं मुझो महबूब मदीने वारो पई तो ते राज़ी थी पया हले। छा कयो थई, कहिड़ो अमल कयो थई, उते जो उते उघाड़ा पेरहन। ख्वाजा हसन बसरी इन जुमलन सां उनके इश्क जे मैं प्यारे छड़ी जो तो अपना जलाई जाती है हर सीनों में छुपाई जाती है। इश्क मोहब्बत की मैं हाथों से नहीं निगाहों से पिलाई जाती है। हसन बसरी हिकड़ी निगाह सा उनके मैं जो प्यालो प्यारे छड़ियो जेको शराब जे नशे में मस्त हुयो, काढे वियो शराब जो नशो, पेरन उघाड़ो अल्लाह जे इश्क में नचण लॻो। नचंदे नचंदे उन मंज़िल ते पहुची वियो जो सॼी ज़िंदगी बशर परी जुती कान पाती। लक़ब मिली वियुसि बशर हाफ़ी। पेरन उघाड़ो छो नथो जुती पई कि यार जंहिं हाल में राज़ी थियो आहे उन हाल ते मूंखे बस तो मुझा मुसलमान भा ॾाढी तवील ॻाल्हि थी वई। मोटी अचा साॻी जॻह ते मां अर्ज़ करण पे चाहियो त तूं शेर है, तूं बबर शेर है, तूं रिठन वारी ज़िंदगी न गुज़ार। पसरुगी पंहिंजे पाण खे हिकिड़ो पक्को आसरो ई दिलासो ॾे त जहिड़ो हा तहिड़ो पर उम्मती त महबूब मुस्तफ़ा जो। कॾहिं बि अंदर मां इन जुमले खे निकिरण न ॾिजां जंहिं जहाड़े तुंहिंजे अंदर मां इहो जुमलो निकिरी वियो। निमाज़ ते भरवसो न कजां, रोज़न ते भरवसो न कजां, हज करण ते भरवसो न कजां। इबादतूं आहिनि अल्लाह जे क़ुर्ब जो ज़रियो ज़रूर आहिनि, लेकिन क़बूल करे या न करे यार जी मर्ज़ी आहे। पर जेको मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सां इन दिल जो पेच पाईंदो आहे उहो रब जे दरबार में क़बूल थी वेंदो आहे। अॼु ॾींहं ते काइनात जे अंदर जेकी कुझु जंहिंखे मिलियो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे करे मिलियो आहे। यादि रखी छॾ मुसलमान, जेकी कुझु जंहिंखे मिलियो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे करे मिलियो आहे। ऐं अॼु बि जेकी कुझु जंहिंखे मिली रहियो आहे जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सदके में मिली रहियो आहे। क़यामत ताईं दुनिया में त छा, दुनिया में त मुस्तफ़ा जे करे मिली रहियो आहे। मगर तोखे खोले ॿुधायां जेॾी महिल क़बर में तोखे छॾे मोटी ईंदा मुंहिंजा दोस्त मुनकर नकीर ईंदा, सवाल जवाब कंदा, अल्लाह जे बारे में पुछंदे, दीन जे बारे में पुछंदे, सही जवाब ॾिनई मगर तुंहिंजो दरड़ो अञा कोन खुलंदो। दरड़ो तॾहिं खुलंदो जॾहिं मदीने जो ताजदार लियो पाईंदो। सुनो अरबी गोट जले कबर में दियो पाईंदो। मुनकर नकीर चवंदे देख पर इन महबूब के सुञाणी तो। जेॾी महिल यार दे निहारे चवंदे हो मुनकर नकीरो मां हिन पिरीअ जूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ मैल पंध करे पट ते वेही यार जो ज़िक्र ॿुधंदो हुयुसि त मुंहिंजो महबूब बि चवंदो हो मुस्तफ़ा जे ज़िक्र खे ॿुधण लाइ पथड़ो करण वारा तूं कमज़ोर
ज़ोर थी जे करे हेतरी वफा जो सबूत दिनवा अजमा मुस्तफा इमामुल अंबिया जी भी वफा जो सबूत थो जा मौला मुझो थई देर इया थी जन्नत जी तरी खुलंदी जेस ताईं क़यामत ईंदी कब्र में भी जन्नत जा मज़ा पियो वठंदे दुनिया में तो जेके मिलियो महबूब जे करे कब्र में भी जेको मिलंदो कहजे करे जॾहिं न महशर जो मैदान बर्पा थींदो मुसलमान जॾहिं न महशर जो मैदान बर्पा थींदो सिजने जे बराबर हूंदो नफ्सा नफ्सी जो आलम हूंदो केर भी पंहिंजी कोन ॿुधंदो ईमानदारीअ सां जहिड़ी मसलक सां तुंहिंजो तालुक आहे मुंहिंजे लाइ कोई मसलो नाहे मूंखे एतिरो जवाबु ॾे पहिरों जन्नत में कॾहिं ॾींदो जेसिताईं मुंहिंजो मुस्तफ़ा हथ न खणंदो या उन खां पहिरीं ॾींदो जवाब ॾे जो जेसिताईं न मुंहिंजो महबूब हथ न खणंदो तेसिताईं कोई भी जन्नत में छो त दरड़ो खुलंदो ई मुंहिंजे मुस्तफ़ा जे करे कदम लगंदो ई मुंहिंजे मुस्तफ़ा जो दुनिया जो दर भी खुदा मुंहिंजे मुस्तफ़ा जे करे खोलियो जन्नत जो दर भी मुंहिंजे मुस्तफ़ा जे करे खुलंदो पोइ जॾहिं न महबूब फेरनो पईंदो ॿुधाए त पंहिंजनि खे विसारींदो जवाब ॾे तो कॾहिं बचिड़े खे विसारियो तो कॾहिं जंहिंसां प्यार कयो आहे उनखे विसारियो आहे जॾहिं तूं पंहिंजे प्यारे खे नथो विसारे रब भी पंहिंजे प्यारे महबूब खे नथो विसारे त मुंहिंजो मुस्तफ़ा वरी ग़ुलामनि खे विसारींदो जवाब दिल खोले चओ अॼु तार मां पीड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुझे गम दर्द व्यापारो वरियो है मुंहिंजा पुनल तुझे करे चओ अॼु दिल करियो थई चओ न त तुंहिंजी मर्ज़ी आहे अॼु तार मां पीड़ो महबूब तुझे करे गम दर्द व्यापारो है मुंहिंजा सजण तुझे करे न त छा पिदाल छा करम सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया जो दस्तूर मुसलमान तोखे कसम पंहिंजे पैदा कदड़ रब जो पंहिंजे हाथ हथ रखी ॻाल्हि कर दुनिया जो दस्तूर इज्जत मिलंदी आहे सूह जे करे बिलाल वटि सूह भी कान्हे इज्जत मिलंदी आहे दौलत जे करे बिलाल वटि दौलत भी कान्हे इज्जत मिलंदी आहे खानदान जे करे बिलाल खानदानी तौर ते ग़रीब आहे जेके दुनिया जे इज्जत मिलण जा सबब आहिनि बिलाल वटि हिकिड़ो भी कोन्हे लेकिन मुंहिंजो मुस्तफ़ा एॾो प्यार थो करे जो मके जे सरज़मीन ते मुंहिंजो आका बिलाल खे चए बिलाल दुनिया काबे ने निहारे नमाज पढ़ंदी तू न काबे जे मथो चढ़ी आज़ान से तमाम मुस्तफ़ा इच्छा जो वसीलो आहे जो इश्क जो वसीलो मोहब्बत जो वसीलो आहे निस्बत जो वसीलो आहे सच्चाई जो वसीलो आहे खुलूस जो वसीलो आहे मुंहिंजो खुदा कहदे को नथो ॾिसे ॾे थो दिल ॾे थो ॾिसे छा बिलाल छा करम वहवा सकी तुझी सखा वहवा सकी तुझी सखा हबशी मगर सुभान अल्लाह हबशी मगर मौला घुरो जो मुंहिंजा मिठा तुझे करे हबशी मगर
अजतार मां बेड़ो तरियो है मुंहिंजा कुंडल तुझे करे। आशिक आखिर में सभिनी जी तर्जुमानी कंदे छा थो चवे, दामन मिठा तुझी हुजे, हथड़ा गुलामन जा हुजने, दामन आका तुझी हुजे, हथड़ा गुलामन जा हुजने, हथड़ा गुलामन जा हुजन, कारो को जो किन जो भरल जिए पियो सुना तुझे करे। अजतार मां बेड़ो करियो हाय मुंहिंजा कुंडल तुझे करे। गम दर्द व्या पारो भरियो है मुंहिंजा आका तुझे करे। कुरानी करीम जी आयत करीमा तर्जुमे खां रहिजी वई आहे मोटी अचा जुमलो चवंदे त शेर ही शेर थी गिदड़ न थी रिढ न थी। शेर कहिड़ी सूरत में आ, अगर दिल में निस्बत मुस्तफा मौजूद आ त तू शेर आ, अगर दिल में इश्क मुस्तफा मौजूद आ त तू शेर आ, अगर दिल में यार जी याद मौजूद आ त तू शेर आ। जेकॾहिं मुझे महबूब मुस्तफा जी निस्बत तुझे दिल में नाहे, सजी जिंदगी इबादतों कंदो तो मुझे खुदा के तुझे इबादत जी परवाह भी नाहे। जेते निस्बत मुस्तफा नाहे तेते तुझे इबादत जी परवाह भी नाहे, पर जे निस्बत मुस्तफा मौजूद आ त तुझे हिकड़े हिकड़े सजदे के लखन सजदन जेतरी अहमियत आहे। जेकॾहिं मुझे मुस्तफा जी निस्बत आहे त सब कुछ आहे, जेकॾहिं महबूब जी निस्बत नाहे त कुछ भी नाहे। दुनिया ते अंबिया आया, उन्हनि जो उम्मतूं आयूं, रब कंहिंखे बि एतिरी धर कान ॾिनी जेतिरी तो असांखे रब ॾिनी। उहे भी अल्लाह जा बाना हुया, अल्लाह जे अंबिया जा, अल्लाह जे नबियन जा उम्मती हुया। धर कान मिली, रात जो लोह कन, सुबह जो दरन ते लिखियो पियो। डी 10 माण्हू डोह कन, कोठ जे मथां अज़ाब, तो असां हिकिड़ो डोह ॿुधा जेको न कयो। हिकिड़ो डोह ॿुधा मुस्लमान जेको तो असां छॾियो हुजे काइनात ते, पर पोइ बि मुंहिंजे रब न की भोलो कयो आहे, न की बांदर कयो आहे। कंहिंजे करे माफ़ी ॾिनी आहे? चो यार जे सदके नरकी माफ़ी ॾिनी आहे। शुक्र कर खुदा जो, मुस्लमान शुक्र कर खुदा जो अल्लाह तो असांजा ऐब ढके छॾिया। हिकिड़े मिंट जे लाइ नौजवान तवज्जो कर, हिकिड़े मिंट जे लाइ तवज्जो कर। अगर मुंहिंजो खुदा, अगर मुंहिंजो खुदा हिक पीउ जा ऐब पुट जे आलो खोले त छा पीउ पुट हिक ॿिए जे साम्हूं वेही सघंदा? जवाब ॾे। अगर ज़ाल जे आॾो रब मुड़स जा ऐब खोले, या मुड़स जे आॾो ज़ाल जा ऐब खोले, त ज़ाल मुड़स साम्हूं वेही सघंदा? चो वेही कोन सघंदा। हे त उन जो कर्म जो ऐब ढके भी रहियो आहे, त इज़त ॾेई भी रहियो आहे। लेकिन कंहिंजे करे? चो मदीने वारे ताजदार जे करे। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो, इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा। अल्लाह तो फरमाए जेकॾहिं सच्चीअ जी तौबा करे विझी,
केदो गुनहगार है कुरान बुध जा हीर राजे जो किस्सो न रब जो कुरान सजण साईं जो गुलाम तोखे पियो ॿुधाए मुझे पेलिया ज़रब फरमायो केदा भी तुझा गुनाह तुझे ला मसलो हन रब जालो कोई मसलो न है केतिरा पहाड़न का वॾा गुनाहन जा अंबार खणी आयो रब चवे तो रुकी सच्ची दिल सां तौबा करण तुझो कम मौला छा थींदो फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसना अल्लाह फरमायो रुकी तौबा करण तुझो कम्मा जेतिरा गुनाह खणी आयो उहे गुनाह मेटे एतिरा सवाब ॾियण तुझे रब जो कम्मा कुरान करीम जी आयत पढ़ी तम ईमान मुझा दोस्त आदो रख ईमान के मजबूत करे मोको मिलियो थई तौबा जो तौबा कर मोके ते भरवसो न कर ही फसा आदम काई खबर कोने का इहो न सोच जा त भला शाम मगरिब खां पोइ नमाज पढ़ी तौबा कंदुसि न मौको मिलियो थई फ़ाइदो वठ ज़िंदगी ते भरवसो न आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हिकड़ो मुनाफिक हूंदा हुया हिकड़ो मुनाफिक ज़िंदगी मुनाफिकत कई हिकड़े दफ़े मुझे करीम आका ये पंहिंजे रहमत वारे जोश में चे फरमायो त जेको शख्स मगरिब जी नमाज खां बाद में इशा जे अज़ान खां अॻु में अल्लाह जे रज़ाला जेकर बरकातो नफल पढ़ंदो त रब उनखे मुआफ़ करे छॾींदो मुनाफिक हुयो पर इहा पक हुयसि त मुंहिंजे रसूलुल्लाह जे ज़ुबान मां जेकी निकिरंदो हो सच इन ते यकीन हुयसि चई अॼु बस ॿियो कम न कंदुसि सॼी ज़िंदगी मुनाफिकत कई थम पंहिंजो बेड़ो गर्क करे छॾियो थम अॼु मगरिब जे नमाज़ खां पोइ इहो बरकातो नफ़ल ज़रूर पढ़ंदुसि ये कंहिंजो वस न आहे जंहिंखे नसीब करे मौक़ो मिलियो थई मिंट कर मगरिब जी नमाज़ पढ़ी बस करे उन जे मथां मिर्खीअ जो दौरो पइजी वञे जेसिताईं इशा जी अज़ान अचे तेसिताईं मिर्खीअ में पे थो तड़पे ज़िंदगी गुज़री वई छो त मुनाफिक जी बख़्शिश रब कान कई आहे जेको मुझे मुस्तफा सा मुनाफिकत करे अल्लाह चाहतो इन जी मोटी काई इज्जत काने का उनके यकीन हुयो त मुस्तफा सचो आ पर रब जस्ट मौको न दीदो मैं छो त तो मुझे महबूब सा धोखो कयो आ मां पंहिंजे महबूब जे धोखे वादन के कबूल न कंदुसि मुसलमान मौको मिलियो थई इहो न सोच त सुभाणे तौबा कंदुसि हाणे तौबा कर रब जो कुरान तो चवे फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात जेतरा गुनाह रब चवे तो खणी आयो आ गुनाह त मेटींदो मास पर एतरा सवाब दफ्तर में लिखरा छॾींदो मां मां रब जो वाइदो पर अल्लाह जो एतिरो वाइदो मुअज़्ज़ज़ अल्लाह ताला फरमायो गुनाह त सभई बख्शींदो मैं जेतिरा बि खणी आयो देखो लॻंदो मैं रब जो कुरान थी ला रैब फी शक जी गुंजाइश कान्हे मुलाड़ो यकीन करी तुंहिंजी मर्ज़ी फ़क़ीर हो यकीन करी तुंहिंजी मर्ज़ी कुरान अल्लाह फरमाए तो फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात जेतरा गुनाह खणी आयो है यो दफ्तर मेटे एतिरो तुंहिंजो नेकी तुंहिंजे दफ्तर में लिखरा छॾींदो रुई तौबा कर अल्लाह फरमाए तो सिर्फ एतिरो न वकान अल्लाहु
गफूर रहीम ऐं अल्लाह जो शान इहो आहे त उहो मुआफ़ भी कंदड़ ऐं रहम भी कंदड़। यानी मुझो करीम रब तोखे चई रहियो आहे नरगी गुनाह मेटे नेकियूं पीड़ियूं कंदो मैं पर दीन दुनिया जे मुआमलत में मां अल्लाह तोखे इज्जत भी ॾींदो मैं त कामयाबी भी अता करे छॾींदो मैं। सोदो सोदो मुसलमान ॾाहा शेर थियो मुंहिंजा दोस्त शेर थियो गिदड़ वारी रिढ वारी जिंदगी खे छॾे ॾियो पंहिंजे बचड़नि ते भी रहम कयो पाण ते भी रहम कयो। मुस्तफ़ा करीम जा उम्मती आहियूं अचो त पंहिंजे पुनल जे दामन में हथड़ा विझो अचो त शरीयत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार कयो अचो त सुन्नत मुस्तफ़ा सां प्यार कयो। मुसलमानो एतिरो सस्तो अमल आहे अॼु जेको न तो वटे अणखुट बीमारियूं ला इलाज बीमारियूं केॾी महिल डेंगी तो पियो निकिरे मेरे त केॾी महिल रेंगी तो पियो निकिरे जंहिंखां पुछे छा कयां खुदा ॾिसो केॾो बेनिहाज़ मुंहिंजा दोस्तो को शुगर में को ब्लड प्रेशर में को कैंसर में दुनिया भरी पई आहे। यादि रखी छॾ सभिनी ते रब कावड़ियल कोन्हे मता सोची वजन के बीमारी अतर ते रब कावड़ियल आहे। हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा का सवाल कयो वियो सोना अली महबूबन करीमन जा जादुल्ला लादुल्ला जॾहिं बीमारी का मुसीबत ईंदी आहे कीअं ख़बर पवे त इहो अल्लाह जो अज़ाब आहे या अल्लाह जे रज़ा जे तरफ सजड़ो थी रहियो आहे। अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाह वजहुल करीम फरमायो जेकॾहिं का तोखे तकलीफ़ मुसीबत आई आहे पोइ जेकॾहिं तुंहिंजूं अखियूं आलियूं थियनि थियूं ऐं ख़ुदा जे ज़ात जे तरफ मुतवज्जो थी तो अल्लाह के सजड़ा तो करी पंहिंजे महबूब के याद तो करी त इहा बीमारी इहा आज़माइश तोला मुसीबत ना है पर अल्लाह जे रहमत जो दरड़ो खुली रहियो पर जेकॾहिं का तकलीफ़ आई मुसीबत आई बीमारी आई परेशानी आई भज होने लख खर्च कर करोड़ खर्च कर हिन पासे जर नथो खुले त को पक समझ इहा अल्लाह जे अज़ाब जी निशानी। मुसलमान बस मां खत्म थो कयां लतीफ़ सरकार जे हिन शेर सां वञी छो बणकार अदा तो हित न गोली हो तके लिखो की लतीफ़ जे पारो जो पार थी सती बद सदरो फिर ते कुनल सी पार तिहा होए निहार तो में देरो दोस्त जो मुझो खुदा तो में मौजूद आ खुदा बाहर कोने पंहिंजे अंदर में जाती पाए सच्चे दिल सां तौबा कर खुदा जो जिक्र कर खुदा जे महबूब सां प्यार कर पंहिंजे नंढड़नि बचड़नि खे रात जो सुम्हण खां अॻु कलमो पढ़ाए पोइ सुम्हंदो कर। मुसलमान वरी जुमलो अर्ज़ तो कयां नंढड़नि पंहिंजनि बचड़नि खे जेॾी महिल रात जो सुम्हारी त कलमे जो विर्द कराए पोइ सुम्हंदो कर। जीअं जो सुबुह जो बचड़नि खे उथारी उनखे आवाज़ ॾे बचड़ा कलमो पढ़ी पहुती 8 ॾींहं रुकी मेहनत तूं कर सिर्फ़ 8 ॾींहं मेहनत कर वो बचड़ो त कलमे वारो थी पवंदो पर तूं बि कलमे वारो बणिजी पवंदो। फायदो कहिड़ो मिलंदुई जॾहिं इज़राइल न ईंदी त चओ त इज़राइल तरस मां सुम्हंदो तोहां पहिरीं यार ते कलमो पढ़ंदो हा तरस मां पहिरीं कलमो पढ़ा पोइ पंहिंजो कमु शुरू कर। क़ब्र में जॾहिं मुनकर नकीर ईंदे चवंदे उथी चवंदो सब्र कयो उथंदुसि पोइ मां दुनिया में कुरड़ी को कंदो हुउसि पहिरीं यार ते कलमो पढ़ंदो हुयुसि। क़ब्र में भी कलमो मिलंदी मरण महल भी कलमो मिलंदी न रुॻी कलमो मिलंदई पर तोखां थो पुछां रब जो वाइदो नाहे फज़कुरूनी अज़कुरकुम तू मूंखे यादि कर मां तोखे यादि कयां रब जो वाइदो नाहे जवाब दे
पो जॾहिं न तुंहिंजो बचड़ो सुम्हण जे वक़्तु चवे ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह जे वहदानियत जो ज़िक्र कई, चवे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुझे मुस्तफा जे मुझा दोस्त अजीज नबूवत रिसालत जो ऐलान करे, छा सजी रात रब जा मलाइका तुझे घर ते पहरो कोन ॾींदा? जवाब छा थो थई मुस्लमान? छा थो तोखे मुस्लमान? पाण संभाल, सवलो अमल थई, सजी रात पाण भी सुकून सां रह, पंहिंजे बचड़नि खे भी सुकून सां रह। मौली साहब तावीज़ लिखी ॾिजा, नंढड़ो मुंहिंजो छिरक थो, छो छिरक छॾींदो? तूं राति जो ॾिस त तुंहिंजो बचड़ो सुम्हल महिल इंडिया थो ॾिसे या थाईलैंड थो पियो ॾिसे, उन ते थोड़ी चेकिंग बैलेंस रख। सच चवां जे नाराज़ न थियो, सच चवां असां तव्हांजे मथां औलाद जो हक़ आहे, उनखे सुहिणी तइलीम तरबियत ॾियणु हक़ आहे, सुठनि स्कूलनि में दाख़िल कंदा हक़ आहे, ज़रूर कयो। पुटनि खे बि पढ़ायो, न्याणीअ खे बि पढ़ायो, बच्चनि खे तइलीम ॾियो। न्याणी पढ़ियल हूंदी त घर आबाद हूंदो। सुभाणे मुड़ुस ईअं कोन चवंदुसि जट हई अणपढ़ियल हई हीअं हई वञी होटल ते मानी खाई थो अचां। तव्हांजी न्याणी पढ़ियल हूंदी त नेट खे टच करे चवंदुसि होटल ते छो थो ख़र्च करी, जेको डिश चवी मां तोखे हाणे तयारु करे थी ॾियां। पर जे न्याणीअ खे तइलीम ॾींदव त न्याणी अॻियां मुड़ुस खे ख़ुशि रखंदी। न्याणीअ खे बि पढ़ायो, जेसिताईं तव्हांखे मुआशिरो इज़त जेसिताईं इजाज़त ॾे, जेसिताईं पंहिंजे घर जी पंहिंजे ख़ानदान जे इज़त खे हिफ़ाज़त में सम्झो, तेसिताईं न्याणीअ खे तइलीम ॾियो, ज़रूर तइलीम ॾियो, बच्चनि खे बि ॾियो। मुंहिंजा दोस्त जेतिरो न घणो ख़र्च कंदो आहे औलाद ते, भले स्कूल में जाम छोरे हैदराबाद छॾींदो आहे, जेकॾहिं घर में ईंदो रोज़ अॼु छा पढ़ियो अथई, अॼु छा पढ़ियो अथई, पर जे पाण ऑफिसर 8 ॾींहं थो अचे त जॾहिं न 3 महीननि जो इम्तिहान थींदो आहे, पुट सिस्टमाई इम्तिहान जी रिज़ल्ट ॾे, हाँ मैथमेटिक्स में हेतिरियूं मार्कूं 15 मां 10 खयूं अथई, दिलि कोन ठरी, 10 त खणी 15 त खणी हन, इंग्लिश में 20 हुयूं 18 खयूं अथई, दिलि कोन ठरी, हेतिरो तो ते ख़र्च कयो अथमि, हेतिरियूं खणी हन। पछाड़ी पीउ छा कंदो आहे? तोसां किटी थो कयो, चवंदो न औलाद खे बस तोसां किटी थो कयां, तोसां ॻाल्हाइण ॿोलाइण मां छॾे थो ॾियां, मूं तो ते हेॾो ख़र्च कयो आहे। पोइ बचड़ो छा कंदो आहे? चवंदो रोंदो आहे, बाबा ईअं न कर, वाइदो थो कयां, ईंदड़ इम्तिहान में तोखे A1 ग्रेड जो मार्कूं खणी ॾींदुसि। इहो हिकु पीउ जो हक़ आहे औलाद जे मथां, बजाए चंपा हणे, चमाटो हणे, लट्टियूं हणे, कारी ॾे, न बचड़े सां ईअं करे प्यार करे चइजे ही तुंहिंजी ख़र्ची आहे। बेशक इहो सभु कुझु छो कयोसीं? जो बच्चे जो मुस्तक़बिल रोशन करणो आहे, त बच्चो सुठो पढ़े, सुभाणे ऑफिसर बणिजे, बच्चे जी ज़िंदगी सुहिणी गुज़रे। सच चवई तो सजण साईं जो फ़कीर हे नियापो ॿुध सजण साईं जो, जीअं तोखे पंहिंजे बच्चे जी ज़िंदगी सुहिणी करणो ज़रूरी आहे, ईअं तुंहिंजे बच्चे जी ज़िंदगी क़बर वारी बि हिकिड़ी ज़िंदगी आहे, उते बि तुंहिंजे बच्चे खे हलणो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पंहिंजे बच्चे जी दुनिया जी ज़िंदगीअ सां गॾु क़बर वारी ज़िंदगीअ जो बि गौर कर। राति जो उन खां पुछ, बच्चा ॿे पहिरीं पढ़ी अथई या कान पढ़ी अथई, टे पहिरीं पढ़ी अथई या कान पढ़ी अथई, इशा पढ़ी अथई या न पढ़ी अथई, सुबुह जो उथे चेसि क़ुरान जी तिलावत कई अथई या न कई अथई, फला जे न कई अथई, मार कुट न, एतिरो त कर बच्चा, बसि मुंहिंजी तोसां किटी आहे, मां तोसां नथो ॻाल्हायां, मन तुंहिंजे किटीअ में तुंहिंजो बच्चो ॿधी करे छॾे, फ़ाइदो थी। मुझा मुसलमान भाउ, पंहिंजे बचड़नि ते रहम कयो, पंहिंजे औलाद ते रहम कयो। मुझा दोस्त अदना गुलाम सजण साईं जे गुलामनि जे गुलामनि जे गुलामनि जे गुलामनि जो बि गुलाम आहे। अन क़रीब ॾींहं बचा आहिनि, 23-24 नवंबर ते